बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों अस्सलाम वालेकुम। आबादगार दोस्तों हिन वक़्तु असां अब्बास फार्म ते मौजूदु आहियूं। साईं मोहम्मद ख़ान वसाण ऐं जेको आहे सो अदो बि हिते असां वटि विज़िट करणु आयो आहे। त साईं जीअं पाण हींअर फ़सुल में बीठा आहियूं सरियं जे में, हीअ आहे सिलेक्शन जेको आहे सो तव्हां कई। त हाणे हिन जी हिकिड़ो सुवालु आहे त प्रायोरिटी छा आहे? हिन सिलेक्शन त तव्हां करे छॾी आहे, पर हिन जी प्रायोरिटी छा आहे ऐं जेको आहे सो इन बाबति कुझु असांखे अॼु जेको आहे सो हिन वीडियो में ॿुधायो साईं। दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं त असांजो दोस्त धर्मदास जेको आहे सो लांढी मीरपुर ख़ासि मज़ा आयल आहिनि। मीर महबूब टालपुर जेके साबिक़ MP रहिया आहिनि उन्हनि जो हेड मुंशी आहे। त उनखे सरें ॾेखारीसूं सिलेक्शन वारी। सिलेक्शन जी जेका प्रायोरिटी हूंदी आहे उहा ॿ टे शयुनि में ॾिठी वेंदी आहे। पहिरीं ॻाल्हि त हुनजी जेका ब्रांचिस आहे उहे पाड़ूं अहिड़ा ॿूटा जेके माना ब्रांचिस पाड़नि खां माना कढनि, यानी हीअ आहे जीअं ॿूटो त हिन जी ब्रांचूं जेके आहिनि से इहे ॾेखारंदो हुनखे त पाड़ खणा माना, न त आम तौर ते सरें 2 फुट छॾे पोइ जेको आहे सो ॾार हणंदी आहे। हिन जा ॾार जेके पाड़ हूंदा। नंबर ॿी ॻाल्हि इहा हूंदी त जेके इहे फरियूं आहिनि इहे वेझियूं हुअणु घुरिजनि। फरी टू फरी जेका आहे सा वेझी हुअणु घुरिजे, माना इहे जेके प्रायोरिटी में रखी वेंदियूं आहिनि। त हिकिड़ो त ब्रांचिस जेके आहिनि ते उनजी हेठां खां निकिरणु घुरिजनि, ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको आहे सो फरियूं जेके आहिनि से वेझियूं वेझियूं हुजनि। टी ॻाल्हि जेका हूंदी आहे त जेका तकड़ी लहे, यानी 20 ॾींहं हीअ जेका सरें आहे पंहिंजी आम सरें खां अॻु में लहंदी, इहा प्रायोरिटी रखी उन खां पोइ ई सिलेक्शन कई वई आहे। अच्छा हा साईं, हिकिड़ो ॿियो सुवालु इहो आहे त हिते पाण ते हीअ तक़रीबन 16-17 एकड़ ते मुश्तमिल आहे। अच्छा, छा ही सॼी सिलेक्शन आहे या हिन में ही टुकड़ो सिर्फ़ु सिलेक्शन आहे? हिन में ही 7 एकड़ सिलेक्शन वारा आहिनि जेका इंडियन राय मां सिलेक्शन कई विया। बाक़ी जेका आहे सा आम सरें आहे, पर उनखे बि ॾिसो सरें फसुल करे काहींदो त पैदावार खणंदो। हिकिड़ी अधु बोरी यूरिया ते कुझु कोन हूंदो। त हिन में ॾिसो न DAP बि ॾिनो वियो आहे, यूरिया बि ॾिनो वियो आहे, सल्फर बि ॾिनो वियो आहे, अमोनियम सल्फेट बि ॾिनो वियो आहे, ऐं अहिड़े तरीक़े सां हिन ते जेको आहे सो ख़र्चु कयो वियो आहे। उन खां पोइ जेका त सरें तव्हांखे अहिड़े क़िस्म जी नज़र अचे पई। ऐं अञा 50% गुल हिन जा मौजूदु आहिनि। जॾहिं 50% गुल मौजूदु हुजनि, 50% छणी वञनि, यानी अधु गुल छणी वञनि, त उन खां पोइ हिन जो पाणी बंदि करणु घुरिजे। जे पाणी ॾींदासीं त पोइ जीरो थी वेंदी। धर्मदास तव्हांजो को सुवालु? सर, मुंहिंजो हिन जो सरासरी एवरेज छा एकड़ तव्हांजो अचे पियो हिते? एवरेज त ॾिसो न, खरे खएं खां पोइ ख़बर पवंदी। असां जेको अंदाज़ो रखी काई आहे त असांखे 30 मण खपनि। 30 मण? हा, माना 25 to 30 मण जेका त सरें लहंदी त आहे फ़ाइदो, न त को फ़ाइदो कोन्हे। त हाणे हीअ लॻाई अथऊं, हिन ते महिनत ख़र्चु कयो अथऊं। हाणे जॾहिं खरो खजे त पोइ तव्हांखे रिज़ल्ट ॿुधाए पई जेको आहे घणी लथी। हा सर, हिन कहिड़े महीने में तव्हां पोखी कंदा आहियो हिन जी पोखी? ॾिस न, कणकूं जेके असां कायूं आहिनि से हिते शुरू कयूं अथऊं 25 अक्टूबर खां। त हीअ उन्हनि खां 10-15 ॾींहं अॻु में लॻल आहे, यानी अक्टूबर जे अवाइल में लॻल आहे। अहिड़े हिसाब सां जीअं जीअं ॿिनियूं माण्हुनि जूं वांदियूं थियनि थियूं लॻाइनि था। कुझु दोस्तनि त इहे 9 महीने में लॻाई आहे। त सरें 9 महीने खां पोइ तव्हां जेको आहे सो 2 महीनो सॼो लॻाए सघो था। ठीकु आहे। हर सर केतिरा ॾिना तर में? हर आम तौर ते जेका 2 गोबलूं ॾिनियूं अथऊं, ऐं उन खां पोइ लेज़र लेवल कोन्हे थियल खीरा। हिन में जेको आहे सो ॿिज 6-2 किलो मथां नंढा खीरा कढी, ऐं उन खां पोइ पाणी ॾिनो वियो आहे। पाणी ॾिनो वियो? हा। छट उन खां छटण खां पोइ खीरा कढिया, पोइ वरी मथां छट कई? न पोइ छट कोन कई। सरें 2 किलो खां वधीक, ॿिज त 1.5 किलो, जे न त 2 किलो खोड़ा वधीक ॾिनो, घाटी थी वई त घाटी कम जी कोन्हे को। अच्छा, माना फी करके 2 किलो? हा। त महिरबानी दोस्तो, इहा सिलेक्शन वारी सरें जेका तव्हांखे ॾेखारियूं। थैंक यू, महिरबानी।